खबरवान से शेयर कनासी कंबरवासी नौजवान वसीम गोपांग कराची में मुबैना मुकाबले दौरान कत्ल थी पियो। कंबरचे गोपांग मोहल्ले चौरासी बटी वरी जो वसीम गोपांग कराची में मुबैना मुकाबले दौरान मारिजी वियो आहे। इतला मिलते वारिस नौजवान जो लाश वसूल करण लाइ कराची रवाना थी विया आहिनि। खबरवान सां कंबरमा शेयर कई पिया। कंबरवासी नौजवान वसीम गोपांग कराची में मुबैना मुकाबले दौरान कत्ल थी वियो आहे। कंबरचे गोपांग मोहल्ले चौरासी बटी वरी जो वसीम गोपांग कराची में मुबैना मुकाबले दौरान मारिजी पियो। इतला मिलते वारिस नौजवान जो लाश वसूल करण लाइ कराची रवाना थी विया आहिनि। कंबरमा खबरवान सां शेयर कई पिया। कंबरवासी नौजवान वसीम गोपांग कराची में मुबैना मुकाबले दौरान कत्ल थी वियो आहे। कंबरचे गोपांग मोहल्ले चौरासी बटी वरी जो वसीम गोपांग कराची में मुबैना मुकाबले दौरान मारिजी वियो आहे। इतला मिलते वारिस नौजवान जो लाश वसूल करण लाइ कराची रवाना थी विया आहिनि। कंबरवासी नौजवान वसीम गोपांग कराची में मुबैना मुकाबले दौरान मारिजी वियो आहे। कंबरचे गोपांग मोहल्ले चौरासी बटी वरी जो वसीम गोपांग कराची में मुबैना मुकाबले दौरान मारिजी वियो आहे। इतला मिलते वारिस नौजवान जो लाश वसूल करण लाइ कराची रवाना थी विया आहिनि। कंबरमा इहा खबरवान सां शेयर कई पिया। कंबरवासी नौजवान वसीम गोपांग कराची में मुबैना मुकाबले दौरान मारिजी वियो आहे। कंबरचे गोपांग मोहल्ले चौरासी बटी वरी जो वसीम गोपांग कराची में मुबैना मुकाबले दौरान मारिजी वियो आहे। इतला मिलते वारिस नौजवान जो लाश वसूल करण लाइ कराची रवाना थी विया आहिनि। खबरवान से शेयर कई पिया। कंबरवासी नौजवान वसीम गोपांग कराची में मुबैना मुकाबले दौरान मारिजी वियो आहे। अस्सलाम वालेकुम।